पांजे पाक कलाम इरशाद फरमायो कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह सही पांजे हबीब करीम के इरशाद फरमाए तो ऐ मुझा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां पांजे उम्मत के चई बुधायो ऐलान करे माण्हुनि खे खोले बुधायो या अल्लाह मां छा बुधाया। अल्लाह ताला फरमाए तो पांजे उम्मत के चओ त इन्न सलाती मुंहिंजी नमाज व नुसुकी ऐं मुंहिंजी कुर्बानी व महयाया ऐं मुंहिंजो हिन दुनिया में ज़िंदा रहण व ममाती ऐं हिन दुनिया मां मुंहिंजो बुरको मटाइण इहे सभई ॻाल्हियूं लिल्लाहि रब्बिल आलमीन। इहे सभई शयूं अल्लाह पाक जे लाइ आहिनि। या रसूल अल्लाह तव्हां माण्हुनि खे चओ त मुंहिंजी नमाज उहा बि ख़ुदा जे लाइ आहे, ऐं का कुर्बानी थो कयां उहा बि ख़ुदा जे लाइ आहे। जेकॾहिं मां हिन दुनिया में तव्हां सां गॾु आहियां, ॻाल्हायां, घुमां, खावां, पीआं पियो, हयात आहियां, त बि मुंहिंजी इहा हयाती बि अलाह जे लाइ आहे। पर जेकॾहिं हिन दुनिया मां जहान छॾे अॻिते ख़ुदा ॾे वेंदुसि त बि इहो बि मुंहिंजो ख़ुदा जे वास्ते आहे। थोरो इन ते गौर कंदासीं पोइ ॿी आयत अॻिते थी अचे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी ज़ात पंहिंजे हबीब खे चयो त तूं चओ त मुंहिंजी नमाज़ ख़ुदा जे लाइ आहे। छा तव्हां ऐं असां जेका नमाज़ पढ़ंदा आहियूं उहा ख़ुदा जे लाइ कान्हे छा? ॻाल्हायो, ज़ोर सां ॻाल्हायो। नियत कम नमाज़ वास्ते अल्लाह जे जमल पाण मुसल्ले ते बीहंदा आहियूं, काबे ॾे मुंहुं कंदा आहियूं, मस्जिद में हूंदा आहियूं, घर में हूंदा आहियूं, दुकान ते हूंदा आहियूं, जिथे भी नमाज जो टाइम थींदो आहे ऐं नमाज पढ़ंदा आहियूं त चवंदा आहियूं त नियत कम नमाज अल्लाह जे लाइ, असांजी नमाज बि अल्लाह जे लाइ आहे। नबी पाक खे ख़ुदा चवे थो तूं बि ऐलान कर त मुंहिंजी नमाज ख़ुदा जे लाइ आहे। आख़िर ज़रूरत कहिड़ी ही, इबादत नमाज हूंदी अल्लाह जे लाइ आहे, पर मुस्तफ़ा खां अल्लाह पाक इन्ही जे करे ऐलान थो कराए जो असां चवंदा त आहियूं ज़ुबान सां त नमाज अल्लाह जे लाइ पढ़ूं था, पर असांजा ख़्यालात, असांजा तसव्वुरात, असांजो ख़्याल कंहिं दुनिया जे कारोबार में हूंदो आहे, को लाबारे ते हूंदो आहे, को दुकानदारी में हूंदो आहे, को सफ़र में हूंदो आहे, को कहिड़े हाल में हूंदो आहे। पढ़ंदो त नमाज़ आहे पर कई हुनखे ॿिया ख़्याल हूंदा आहिनि। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो त फ़र्क़ आहे। मता सुभाणे को चवे त नबीअ जी निमाज़ असांजी निमाज़ हिकु जहिड़ी आहे, न, तुंहिंजा कई ख़्यालात हम जेके तोखे ख़ुदा खां परे करे छॾींदा आहिनि। मुस्तफ़ा करीम फरमाइनि था जबल मां अल्लाहु अकबर कंदो आहियां त मां मोहम्मद करीम हिन दुनिया ऐं वमा फीहा खां आज़ाद हूंदो आहियां। मुझे आॾो का बि दुनिया जी शइ न हूंदी आहे, मुझे नज़र में, मुझे ख़्याल में, मुझे तसव्वुर में का बि दुनिया जो ख़्याल कोन हूंदो आहे। हजार तकलीफ़ूं हुजनि, हजार ख़ुशियूं हुजनि, हजार ॾुख हुजनि, हजार सुख हुजनि, पर आमना जे लाल जो इहो कमाल हूंदो हो जो जीअं जो अल्लाह अकबर करे ख़ुदा पाक जे दरबार में पाण हाज़िरी ॾींदा हुआ त मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जे दिल में ऐं तसव्वुर में वार वार में ख़ुदा खां सवा ॿियो को हूंदो ई कोन हो।
असां जी नमाज में 4 रकातूं, साईं भी 4 रकातूं पढ़न, असां में रुकू सजदो, महबूबन करीमन भी रुकू सजदा फरमाया। असीं भी किरात कयूं था, हबीबन भी किरात फरमाई। असां भी उथूं वेहूं क़याम सुजूद वग़ैरह कयूं था, हबीबन भी कयो। पर मुंहिंजा दोस्तों बज़ाहिर जेकॾहिं पंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम सां इहे शयूं असांखे हिक जहिड़ियूं पियूं नज़र अचनि, पर हक़ीक़त में जेकॾहिं ॾिठो वञे त जेतिरो ज़मीन ऐं आसमान में फ़र्क़ु आहे, एतिरो उम्मत ऐं मुस्तफ़ा करीम जे नमाज़ में फ़र्क़ु आहे। इन्ही ज़िमन में हिकड़ी हदीस पाक आहे, सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी महफ़िल में इहा ॻाल्हि फरमाई त अल्लाह जे नबी खां सवा ॿियो केर बि अहिड़ो माण्हू कोन्हे। 4 रकातूं त वॾी ॻाल्हि आहे, पर 2 रकातूं बि सिर्फ़ ख़ुदा ॾे मुतवजो थी करे नबी खां सवा ॿियो को पढ़ी कोन थो सघे। साम्हूं केरु हा? चओ सहाबा, ॾाढे चओ मुस्तफ़ा जा शागिर्द हा, हुज़ूर करीम जा ग़ुलाम हा, बराहे रास्त नबी सां बैयत करण वारा हा, हुज़ूर खां फैज़ वठण वारा हा। उहे शख्स हा जंहिंजी सच्चाई, जंहिंजी ईमानदारी, जंहिंजी सिदाकत, जंहिंजी हक़ानियत जो क़ुरान शाहिद आहे। अल्लाह पाक बार बार उन्हनि जे लाइ फरमायो आहे, रज़ियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु। इहे मुस्तफ़ा करीम इस्लाम जा शागिर्द ऐं सहाबी उहा जमात आहे जेके मां अल्लाह खां राज़ी आहिनि, मां अल्लाह वरी उन्हनि खां राज़ी आहियां। दुनिया जा गौस, दुनिया जा पीर, दुनिया जा कुतुब, दुनिया जा अबदाल, दुनिया जा आलिम अहलुल्लाह किरोड़े तूं गॾु कर, ख़ुदा जो कसम आहे उहे किरोड़नि जे तादाद वारा वली गौस कुतुब हिकिड़े पासे, रसूलुल्लाह जो हिकिड़ो सहाबी उहो बि अञा उन्हनि किरोड़नि खां मथे। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ मुस्लमान, हाणे उन्हनि जे आॾो नबी पाक ॻाल्हि था फरमाइनि पिया त 4 रकातूं त वॾी ॻाल्हि आहे, पर 2 रकातूं बि नबीअ खां सवा सिर्फ़ अल्लाह ॾे मुतवजो थी करे निमाज़ पढ़ण वारो सिर्फ़ अल्लाह जो नबी हूंदो आहे, ॿियो को कोन थो पढ़ी सघे। कॾहिं न कॾहिं कंहिं न कंहिं मोड़ ते हुन जो ख्याल वेंदो। मुंहिंजे महबूब जे दरबार में हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि उथी बीठो, हज़रत अली मुर्तज़ा बि उथी बीठो। ॿिन्ही चयो क़िबला तव्हांजी ॻाल्हि सची सची सची, पर जेकॾहिं न तव्हां दुआ कंदो त असां तव्हांखे 2 रकातूं निमाज़ पढ़ी था ॾेखारियूं जंहिंमें सिर्फ़ असांजो तवज्जो सफ़ा गुंगा थी आहियो छा? उत्तर जा माण्हू गरम हूंदा आहियो, तव्हां नरम थी आहियो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां सच था फरमायो, अवां जी ॻाल्हि सची आहे, पर मुंहिंजा हबीब अवां जी दुआ सां, अवां जी महिरबानी सां, अवां जे फैज़ सां जेकॾहिं तव्हां असांखे दुआ कंदो, असीं ॿई तव्हां जा ग़ुलाम अवां खे 2 रकातूं निमाज़ पढ़ी ॾेखारींदासूं, ऐं अहिड़ी निमाज़ हूंदी जंहिंमें अल्लाह जे ज़ात खां सवा ॿिए पासे असांजो ख्याल ई कोन हूंदो। जमल ॿिन्ही साहबनि इहा ॻाल्हि कई त हुज़ूर करीम जे कुल्हनि ते चादर शरीफ़ हुई, उहा चादर लाहे नबी पाक अॻियां रखी आहे, पाण फरमायूं था अवां पढ़ो, अॻ में हिकिड़ो पढ़े पोइ ॿियो पढ़े, जेको अव्वल खां आख़िर ताईं अल्लाह अकबर खां वठी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू चवण ताईं सिर्फ़ ख़ुदा ॾे मुतवज्जो हूंदो। ही चादर मां मोहम्मद करीम उन्ही खे इनाम में ॾियण लाइ हाज़िर आहियां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो,
महबूब जी निगाहे करमी काफिया पर जे हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिंखे पंहिंजी चादर इनायत फरमाए त हा हुन जी वॾी ॻाल्हि आहे, वॾो बख़्त वारो आहे। उहा चादर जेकॾहिं रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात वेढ़ींदा हा त अल्लाह जी ज़ात क़ुरान में फरमाईंदो हो या अय्युहल मुज़म्मिल, ओ मुंहिंजा हबीब घुंड करण वारा, चादर वेड़ वारा, तू जमल चादर वेड़े हलंदो त मुंहिंजा महबूब पाक अलैहिस्सलाम मां त रब आहियां, तुंहिंजो ख़ालिक आहियां, तुंहिंजो तोखे मूं पंहिंजो महबूब बणायो आहे। पर इन तुंहिंजी अदा खे बि मलाइक ॾिसी हैरान बणिजी वेंदा आहिनि। ऐं मुंहिंजा हबीब तुंहिंजी चादर, तुंहिंजो चादर जो ज़िक्र मां क़यामत ताईं क़ुरान पाक में करे थो छॾियां। जॾहिं बि माण्हू क़ुरान पढ़ंदा त या अय्युहल मुज़म्मिल जी तिलावत कंदा तुंहिंजे इन अदा ऐं हबीब जी इन अदाउनि तां क़ुर्बान वञा जो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खे मुस्तफ़ा जूं अदाऊं वणंदियूं हबीब जूं सभु अदाऊं हिक खां भलियूं। हबीब पाक जी ज़ात बाबरकात जेकॾहिं घुमल मक्के जे शहर में कदम घुमाइनि, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए ला उक़सिमु बिहा वारे इज़्ज़त वारे ॻोठ जो कसम। जमल अल्लाह से फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद, हिन ॻोठ जो मां कसम थो खणा त माण्हू सोचींदा आहिनि न, कंहिं चयो हा इन्ही जे करे अल्लाह से कसम थो खणे जो मक्के जे शहर में बैतुल्लाह शरीफ आहे। ॿियनि चयो त न, इन्हीअ जे करे जो इब्राहीम अलैहिस्सलाम जे कदमनि जा निशान आहिनि, मक़ाम इब्राहीम आहे। हिकिड़नि चयो त न, इन जाइ ते ज़मज़म जो खूह आहे जेको हज़रत इस्माईल जो मौजूज़ो आहे। कन चयो त न, इन्हीअ जे करे जो मक्के जे कुंड में हिजरे अस्वद आहे जेको जन्नत जो पत्थर आहे। ॿियनि चयो त न, इन्ही जाइ ते अल्लाह पाक जी ज़ात सफ़ा ऐं मरवो ॿ जबल आहिनि जेके शाइरिल्लाह आहिनि, अल्लाह जे कुदरत जा निशान आहिनि। रब इन्हीअ जे करे कसम खयो आहे, सभु को पंहिंजे अकुल जी पियो ॻाल्हि करे। अल्लाह ताला फरमायो तव्हां चुप कयो, मां थो ॾसियांव त मां कसम छो थो खणां। सब कंहिंजो ख्याल पंहिंजो आहे। अल्लाह ताला फरमाए थो ला उक़सिमु बिहाज़ल बलद, ऐं मुंहिंजा सोना हिन शहर मके जो मूंखे कसम आहे। छाजे करे हे माण्हू जेके ॻाल्हियूं कनि था उन्हीअ जे करे न। व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद, इन्हीअ जे करे जो मुस्तफ़ा करीम तू हिन शहर में पंहिंजा कदम घुमाईंदो आहे, पंहिंजा पेर मुबारक घुमाईंदो आहे। जिथे तुंहिंजा कदम लॻंदा आहिनि उन जाइ जो मां रब कसम खणंदो आहियां। जंहिं हबीब जे अदाउनि खे ख़ुदा तबारक व तआला क़ुरान में साराहे ऐं उन्हनि जो कसम खणे। हबीब करीम अल्लाह साईं जे दरगाह में अर्ज़ कयो मुंहिंजा मौला काफ़र निभागा अहिड़ा आहिनि, मां सम्झाए थको आहिनि, त बि इहे गुमराही में अञा जीअं पोइते पिया वञनि, हे त मञनि ई नथा। सम्झो था शिकायत कबूल ई नथा कनि मुंहिंजी ॻाल्हि, हिदायत नथी थिए। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो चवे हा त बीह त ॾिसां नथो, ईअं थींदो आहे न। सोना तो मूंखे शिकायत कई आहे, बीह त ॾिसां नथो। न, अल्लाह जे हबीब फरमायो मुंहिंजा मौला हे त अञा जीअं पोइ गुमराही ॾे हलंदा था वञनि पिया। अल्लाह ताला फरमायो तो वकीली या रब्बे, ओ मुंहिंजा महबूब तो जेका शिकायत कई आहे त ही वञनि था रोज़ गुमराही ॾे हलंदा, मां अल्लाह खे तुंहिंजे इन ॻाल्हाइण जो कसम आहे। इन्नहुम लफी सकरतिहिम यअमहून, ये जीअं पोइ गुमराही ॾे पिया वञनि, इहा न जेका तो ॻाल्हि कई आहे सज़ा जज़ा पोइ ॾिसंदो सान, पर हाल फ़िलहाल त तुंहिंजे ॻाल्हाइण तो कसम थो खणा पियो। जेका तूं गुफ़्तगू फरमाई थो इन तुंहिंजे गुफ़्तगू खे मां रब करीम कसम जे तौर क़ुरान पाक में बयान कयो।
पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि। खुली खुली पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। उन हबीब करीम जे अदाउं का कुर्बान वञा। मां अगर इन्हीं पासे वेंदुसि त परे निकिरी वेंदुसि। अर्ज़ कयां थो पाण फरमायूं हीअ मुंहिंजी चादर उन्हीं खे इनाम में मिलंदी जेको बरकातूं पढ़ी ॾेखारे। वरी मुस्तफ़ा जे चादर तां ॿई जहान कुर्बान। हिकिड़े शख्स खे जे नबी पाक जे शान में कसीदो लिखियो हो, हज़रत ज़ुहैर, क़ाब बिन ज़ुहैर, उन्हीं खे नबी पाक अलैहिस्सलाम इनाम में चादर ॾिनी। हिकिड़ी त चादर जेका ख्वाब में ॾिनऊं हज़रत शरफुद्दीन बूसीरी खे कसीदा बुरदा जे करे, पर उहा त ख्वाब जी चादर ही, जाॻियो त चादर पई ही, पर ही हज़रत क़ाब खे वरी पाण ज़ाहिर ज़हूर चादर ॾिनी। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पहिरीं हो काफ़िर हो, महबूब जो मुखालिफ हो। हुज़ूर करीम जूं मुंहिंजा दोस्त शेर पढ़ी गिलाऊं कंदो हो। अल्लाह जे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो, इहो अल्लाह जे नबीअ जे नबूवत जो तौहीन कंदड़ा, नबीअ जी तौहीन कुफ्र, इन्हीं खे जेको भी जिथे ॾिसे उनखे क़त्ल करे छॾे। इन्हीअ जे करे जो मुंहिंजो ज़ाती मसइलो कोन्हे, हो अल्लाह जे नबीअ जी नबूवत जो मसइलो आहे। जे अल्लाह से हिदायत कंदो आहे न त पोइ देर कान थींदी आहे। पोइ जंहिं महिल हुनखे ख़बर पई त रसूलुल्लाह मुंहिंजे लाइ ऐलान कयो आहे, क़ाब बिन ज़ुहैर चयो त जंहिंथे बि हथ अचेव त मारे छॾियोसि। हिन खे ख़ुदा हिदायत कई। हिन चयो यार मां त किनो माण्हू आहियां, मां कहिड़े जवान जी गिला पियो कयां, अल्लाह जे सचे नबी जी। असां त हसद हठ साड़ दुश्मनी जे करे उनखे न पे मञियोसीं, पर दिलि असांजी चवंदी हुई त मुहम्मद सचो आहे। हाणे भली मूंखे माराए छॾे, पर मां भला इन्ही गुनाह जो किफ़ारो त ॾियां। जो हुज़ूर जे शान में किना किना शेर लिखिया हम, हाणे छो न रसूलुल्लाह जी नात लिखां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ हुन बानक साद नाले सां कसीदो लिखियो ऐं रसूलुल्लाह जी ख़िदमत में मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो लिकी लिकी अची हाज़िर थियो। अल्लाह जे हबीब जी ख़िदमत में हाज़िर आहे। हू ईअं पियो सम्झे त मूंखे सुञाणनि कोन था। अर्ज़ कई सोना मूं हिकिड़ी नात लिखी आहे, उहा नात मां पेश करणु चाहियां थो। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमायो पढ़। हुज़ूर पाक जी तारीफ़ कंदे 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 मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे जमल पाक चेहरे शरीफ़ जी तारीफ़ कयई। महबूब खिली वेठा। खिलण खां पोइ नबी पाक कुल्हनि तां चादर लाहे हुनखे वेड़े छॾी। ॾिठई त महबूब राज़ी आहे, खिलनि था, चादर बि ॾिनी अथनि। चई कंहिं महिल मूंखे सुञाणो था, केरु आहियां मां? चओ तूं केरु आहे? चई कंहिं महिल मां फलाणो माण्हू आहियां, जंहिंजे मारण जे लाइ तव्हां ऐलान करायो हो त हिनखे जेको बि जिथे ॾिसे क़त्ल करे। मां हाणे मुस्लमान थी करे तव्हांजे ख़िदमत में आयो आहियां। मुस्तफ़ा करीम फरमाइनि था, जेको मां मुहम्मद करीम जी चादर जे छांव में हूंदो आहे उनखे क़यामत ताईं अमन ऐं अमान हूंदो आहे। अल्लाह अकबर कबीरा। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उहो पाण जी मुस्लमान बणियो, सहाबी बणियो, आशिक़ बणियो। उहा चादर हुन वटि हुई, पाण गुज़ारे वञे थो। हुन जे पोयरनि वटि उहा चादर ही। हिकिड़े ॿिए सहाबी खे ख़बर पई त इहा फलाणी चादर फलाणे सहाबी जे पुटनि वटि मौजूदु आहे। हुन जे पुटनि खे चई आ चादर मूंखे ॾियो। हुननि चयो असां कोन ॾींदासीं। चई 5000 वठो। चई कोन ॾींदासीं। चई 10,000 वठो। चई कोन ॾींदासीं।
आखिरकार पैसा वधाईंदो वियो। उन्हीं ज़माने जे हिसाब सां 90,000 दीनार ॾियण जी कोशिश कई। उन सहाबी जा पुट सोचनि पिया त असांखे पैसे जी लालच कान्हे का, पर हिन जी मुहब्बत कुर्बा जो एॾी वॾी रक़म ॾेई बि नबी पाक जी चादर ख़रीद थो करे। असहाब जा पुट चवण लॻा असां तोखे मुफ़्त में चादर ॾियूं था, तूं पैसा ॾी चाहे न ॾी, जे मुफ़्त में न खपे मां तव्हां खे 90,000 दीनार ॾियां थो। उहा चादर वठी पाण वटि रखे थो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मरण जे टाइम ते वसीयत करे थो अबा मूंखे हिन चादर में मुस्तफ़ा जी चादर में कफ़न पाराइजो। मुझो ईमान आई, मुझो यकीन आ जेका चादर रसूलुल्लाह जे जिस्म शरीफ खे लगी आ उहा जरी मुझे जिस्म खे लगंदी त मुथा कब्र जो पुछाणो माफ़ थी वेंदो। ये कहजो अक़ीदो आ। तव्हां विड़ी पियो पाण में। हिकिड़ा था चवनि इहो अहल सुन्नत जो अक़ीदो आ, हिकिड़ा था चवनि असहाबनि जो अक़ीदो आ। हाणे मां काॾे वञा? बाबा चओ त इहो अक़ीदो सहाबा जो आहे। कंहिंजो अक़ीदो आहे? अहले सुन्नत। पाण अहले सुन्नत जेके उन्हनि पुठियां आहियूं। सुन्नत माना रसूलुल्लाह जो तरीक़ो। अदा हे त इनखे हमरा खे मोटाए ॾे। अब हे खई वञ ओए खणी खणी या अली अल मुर्तज़ा। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहो जेको सिस्टम तव्हां कंदा हो न पैसनि टुकड़नि वारो, इहो शायदि तव्हांजे मुल्क में रवाज हुजे, तव्हां भली कयो, पर मूंखे ख़राब थो लॻे। ॿुधो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। जे तरीक़े खे चइबो आहे सुन्नत। असहाबन जे तरीक़े खे चइबो आहे जमाअत। छा? रसूलुल्लाह जे तरीक़े खे छा चइबो? सुन्नत। चओ छा? ऐं असहाबन जो तरीक़ो छा जो आहे? जमाअत। छो त नबी जी हुआ जमाअत आहे। पाण अहले सुन्नत व जमाअत आहियूं, माना नबी जे तरीक़े ऐं असहाबन जे तरीक़े वारा आहियूं। जेकॾहिं सहाबीअ जो ईमान आहे त रसूलुल्लाह जो कपिड़ो क़ब्र में शफ़ाअत कंदो, रसूलुल्लाह जो कपिड़ो मूंखे क़ब्र में फ़ाइदो ॾींदो। सुन्नी मुस्लमान जो अहले सुन्नत व जमाअत जो बि इहो ई अक़ीदो आहे त अल्लाह वारनि जे इस्तेमाल वारी शइ इंसान खे क़ब्र में बि कमु ॾींदी आहे। जंहिंखे ख़ुदा जे बाने जो हथ लॻे, अल्लाह जे वलीअ जो, अल्लाह जे सालिह बंदे जो, नबी जो, वलीअ जो, गौस जो, कुतुब जो, कंहिं आलिम जो, कंहिं दरवेश जो, अल्लाह वारनि जे हथनि वारी शइ इस्तेमाल थियल शइ, पोइ भली कपिड़ो छो न हुजे, उहो कपिड़ो बि बाबरकत हूंदो आहे। असांजा मुखालिफ़ चवंदा आहिनि तव्हां बिदअती आहियो, कपिड़नि जी पूॼा था कयो पिया। असां था चऊं त जहान में त भला भला अजरक बि मिलनि था, लोयूं बि मिलनि थियूं, चादरूं बि मिलनि थियूं, कपिड़ा बि मिलनि था। असां कपिड़नि जा पूॼारी हुजूं हा त भलोड़ो कपिड़ो वठी उन जी पूॼा कयूं हा, पर मुंहिंजा दोस्त असां कपिड़े जा पूॼारी कोन आहियूं। असां न को उन ज़ात जा पूॼारी आहियूं। असां ॾिसंदा आहियूं त कपिड़ो कहिड़े जवान जे जिस्म खे लॻो आहे। जेकॾहिं रसूलुल्लाह जे जिस्म खे लॻे थो त इहो कपिड़ो सॼे जहान खां वधीक इज़त वारो आहे। तव्हां चवंदो त इहो असहाबी पैसा वठी ॾेई हुनखे पाण चादर वरिती, असहाबी सगोरे वीचारो पंहिंजे सोच में हूंदो को जाइज़ तरीक़ो थोरो आयो, कपिड़ा छा था कनि पिया। आओ त तोखे हदीस बि आहे। शेरे ख़ुदा अली अल मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम जी अम्मा, उन जो नालो बीबी फातिमत बिन्ते असदा रज़ियल्लाहु तआला अन्हा, जंहिंजे लाइ मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाईंदो हो मुंहिंजे अम्मड़ आमना खां पोइ मुंहिंजी अम्मड़ फातिमत बिन्त असद हुई।
जेका मूंखे अम्मा खां बि वधीक भाईंदी हुई, अम्मा जहिड़ो प्यार ॾींदी हुई। मूंखे अम्मा जी जुदाई जेका हमेशा ज़हन में हूंदी हुई, जंहिंमहिल फातिमा बिन्त असद अबी तालिब जी घरवारी अलीउल मुर्तज़ा जी अम्मा जॾहिं उन वटि आयुसि, मुनो अहिड़ो मूंखे उन अहिड़ो प्यार ॾिनो, अहिड़ो प्यार ॾिनो, जेका मूंखे अम्मा मां चस ईंदी हुई, उहा मूंखे उन वञा चस ईंदी। बीबी साहिबा गुज़ारे थी वञे, जमल गुज़ारे वई, हुज़ूर करीम खे इतला कयो कबिला अली साईं जी अमड़ गुज़ारे वई आहे। पाण फरमायो जन्नतुल बकिया में फलाणे पासे उन जी क़ब्र ठाहे। ओ मुंहिंजा प्यारा भाउ मुस्लमान, हेॾे निहार माण्हू तोखे अला छा पिया चवण अला कहिड़ियूं पटियूं पिया पढ़नि, अला तुंहिंजो कहिड़ो दिमाग़ ख़राब करे छॾियो अथनि। हज़रत उमर लाइ छा तोखे ॿुधाईंदा आहिनि, अली साईं जे लाइ छा ॿुधाईंदा आहिनि? आओ त मां तोखां ॿुधायां। मुंहिंजा भाउ अज़ीज़, मुस्तनद ॻाल्हि आहे, किताबनि जी ॻाल्हि आहे, हदीसुनि जी ॻाल्हि आहे, सीरत जी ॻाल्हि आहे। कंहिं माईअ जे लाल खे ताक़त नाहे जो इनकार करे सघे। जमल मुंहिंजे महबूब पाक खे इतला मिलियो त फातिमा बिन्त असद अलीउल मुर्तज़ा जी अम्मा गुज़ारे वई आहे। हुज़ूर पाक अलैहिस्सलाम हज़रत उमर खे घुराए चयो, उमर लब्बैक या रसूल अल्लाह, को ॾारियूं खणाए वञ, तूं पाण वञी मुंहिंजे प्यारी अम्मड़ जी क़ब्र जी तयारी करा। साईं हज़रत मौलाना हामिदुल्लाह साहब अल्लाह से जन्नत नसीब करे, उन जी मज़ारत सजणनि माइटनि अज़ीज़नि खैया दुश्मननि ॻाल्हायो। ज़माने में कावड़ियूं कुसूमतूं थींदियूं आहिनि, गुस्सा रुस्सा थींदा आहिनि, को न को मिड़ी कंहिं न कंहिं ॻाल्हि में को मौलवी साहब जी तबियत त अहिड़ी हुई कान जो कंहिंसो नाराज़ हुजे, पर मां पुछां थो त ज़माने जे हिसाब सां सजणनि क़ब्र ठाही या दुश्मननि? खुली छो था चओ? पैसा त कोन थो घुरां, कंहिं खई पंहिंजनि सजणनि खई। जेकॾहिं हज़रत अमीर उमर अलीउल मुर्तज़ा सां न ठहंदो हुजे हा, अली हुन सां न ठहे हा, त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर खे कोन चवे हा त तूं अलीअ जी अम्मा जी क़ब्र वञी खण। पर जेकॾहिं खणी हुज़ूर चयो बि भला त उमर जे लाइ हज़रत अली एतिराज़ करे हा, साईं इहो मुंहिंजे अम्मड़ जे क़ब्र जे वेझो न ईंदो। दुनिया में बि चइबो आहे फलाणे खे न अचण जो, फलाणे खे मुंहिंजो मुंहुं न ॾेखारजो, फलाणो मुंहिंजे जनाज़े में न अचे। अली बि कंहिंखां ड्रिनो त कोन पे चवे हा या रसूल अल्लाह, उमर वरी मुंहिंजी अम्मा जी क़ब्र कीअं खणंदो? न न, न को रसूल अल्लाह एतिराज़ कयो आहे, न को हज़रत अली एतिराज़ कयो आहे। अलीअ जी अम्मा जी क़ब्र हज़रत उमर खणाई ऐं खई आहे। 14वीं सदी जा मोमिन ढंग जो कूड़ो पीओ असहाबनि जूं गिलाऊं कंदो आहे, ऐं तूं मस्ती में अची अलाए छा न छा चवंदो आहे हज़रत उमर जे बारे में, अबू बकर सिद्दीक़ जे बारे में, अलाए छा छा बकवास कंदो आहे। तोखे इहा ख़बर कान्हे का ताल्लुकात त निहार, कहिड़ा प्यारा ताल्लुक हा जो अली जी अम्मा गुज़ारे त क़ब्र हज़रत उमर बीठो खणे। जमल क़ब्र शरीफ तैयार थी, अम्मा साईं खे गुस्ल ॾिनऊं, गुस्ल ॾियण खां बाद में जमल कफन पारायूं, हेॾे निहारियो, जमल कफन पारायूं त कफन पाराइण वारे टाइम ते हज़रत नबी पाक अलैहिस्सलाम जेके मायूं सगोरियूं अंदर हूं पर्दे में हुयूं, तन खे सॾे फरमायो, जेके तव्हां मुंहिंजी अम्मा खे गुस्ल ॾेई रहियूं आहियो, कफन पाराइण खां अॻु में मूंखे इतला कजो। सभिनी चयो क़िबला जनाज़ो तयार आहे, हाणे कफन पारायूं था। ख़ुदा जे हबीब पंहिंजे कुल्हनि जी चादर लाथी आहे, पाण फरमाइनि था सभिनी खां अव्वल अम्मड़ फातिमा बिन्त असद जे जिस्म खे हीअ मुंहिंजी चादर वेढ़ियो, उन खां पोइ ॿिया कफन वेढ़ियो। साईं ईअं छाजे करे? पाण फरमाइनि था त मुंहिंजी चादर क़ब्र में कम ईंदी। जे
क़बर जे वेझो न ईंदो। दुनिया में बि चइबो आहे फलाणे खे न अचण जो, फलाणे खे मुंहिंजो मुंहुं न ॾेखारजो, फलाणो मुंहिंजे जनाज़े में न अचे। अली बि कंहिंखां ड्रिनो त कोन पे चवे हा या रसूल अल्लाह उमर वरी मुंहिंजी अम्मा जी क़बर कीअं खणंदो? न न न को रसूलुल्लाह एतराज़ कयो आहे, न को हज़रत अली एतराज़ कयो आहे। अलीअ जी अम्मा जी क़बर हज़रत उमर खणाई ऐं खई आहे। 14 सदी जा मोमिन ढंग जो कूड़ो पियो असहाबनि जूं गिलाऊं कंदो आहे ऐं तूं मस्ती में अची अलाए छा न छा चवंदो आहे हज़रत उमर जे बारे में, अबू बकर सिद्दीक़ जे बारे में, अलाए छा छा बकवास कंदो आहे। तोखे इहा ख़बर कान्हे का ताल्लुकात त निहार कहिड़ा प्यारा ताल्लुक हा जो अली जी अम्मा